अस्सलाम वालेकुम। सिंधीअ जे क्लासरूम में मां आहियां अब्दुल सत्तार सरोही, तव्हांजो सिंधीअ जो उस्ताद। अॼु असां 8वीं क्लास में मौजूदु आहियूं। 8वीं क्लास जो सबक़ नंबर पहिरियों आहे असांजो, जंहिंमें ग्रामर जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, उहो असां अॼु डिस्कस कंदासीं, उहो असां पढ़ंदासीं। ग्रामर जो कॉन्सेप्ट जीअं मां हिते लिखियो आहे, फ़इल आहे। ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंधीअ में ॻाल्हाइण जा जेके 8 लफ़्ज़ आहिनि असां पढ़ंदा रहिया आहियूं। उन्हनि में इस्म आहे, इस्म खां पोइ ज़मीर आहे, ऐं ज़मीर खां पोइ सिफ़त आहे। सिफ़त खां पोइ जॾहिं वारो अचे थो उहो अचे थो फ़इल जो। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे फ़इल, इहो आहे छा? इहो उहो लफ़्ज़ आहे जंहिंजो असांजे आम ज़िंदगीअ में, रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में असांजे ॿार जो, असांजो हिकु उस्ताद जी हैसियत सां, शागिर्द जी हैसियत सां, असां सभिनी जो इन सां तालुक़ु आहे फ़इल सां। छाजे करे? मिसाल तौरु हिकिड़ो ॿारु निंड मां उथे थो, निंड मां उथण खां पोइ सॼे ॾींहं में केतिरा ई कम करे थो। हिकिड़ो ॿारु निंड मां उथे थो ऐं सॼे ॾींहं में केतिरा ई कम करे थो। ऐं हिकु वॾो मर्दु आहे, उहो बि निंड मां उथे थो ऐं राति जो सुम्हण ताईं, माना उथण खां सुम्हण ताईं। माना हिकिड़ो लफ़्ज़ आहे उथणु, ॿियो लफ़्ज़ आहे सुम्हणु। ठीकु आहे। हाणे हीअ ॿ लफ़्ज़ असां हिते डिस्कस था कयूं। उन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि में जॾहिं असां ॻाल्हि कयूं था उथणु, त माना निंड मां उथणु हिकिड़े कम जी ॻाल्हि था कयूं। ऐं जॾहिं ॻाल्हि कयूं था सुम्हणु, त माना असां हाणे सॼे ॾींहं जा कम कार करे असां हाणे हिन कैफ़ियत में अची विया आहियूं जो असां सुम्हूं था, इहो कमु आहे। हाणे उथण ऐं सुम्हणु ॿ कम आहिनि ऐं इहे ॿई फ़इल आहिनि। हाणे इन उथण ऐं सुम्हण जे विच ते बेशुमार वर्ड्स आहिनि, बेशुमार कम आहिनि जेके असां कयूं था। ऐं उहे जेके बि कम असां कयूं था, मिसाल तौरु हिकिड़ो ॿारु सुबुह जो उथे थो ऐं उहो ॾंदड़ू ॾिए थो, ॾंदड़ू ॾियणु कमु आहे। उहो घुमे थो, उहो कमु आहे। उहो ॾिसे थो, इहो कमु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां ॿिया बेशुमार कम हिकिड़ो ॿारु करे थो। उस्ताद आहे, पढ़ाए थो, इहो कमु आहे। ऐं बेशुमार क़िस्म जा असां जेके बि कम कयूं था, एक्शन वर्ड्स जेके बि असां इस्तेमालु कयूं था, उहे सभु आहिनि फ़इल। हाणे अचो त पहिरियां असां फ़इल जी वस्फ़ खे सम्झूं। फ़इल जी वस्फ़ जॾहिं असां चऊं था, उहो लफ़्ज़ जंहिंमां हुअणु, करणु, सहणु या कंहिं कम जे थियण जी माना निकिरे, त उनखे फ़इल चइबो आहे। हाणे जीअं असां जेके बि कम कयूं था उहे फ़इल आहिनि। उहो लफ़्ज़ जंहिंमां हुअणु, करणु, सहणु या कंहिं कम जे थियण जी माना निकिरे, त उनखे फ़इल चइबो आहे। हाणे ॿार जे कॉन्सेप्ट जी मेकिंग लाइ इहो ज़रूरी आहे त असां ॿार जी ब्रेन स्टार्मिंग जे ज़रिए असां ॿार खे ॿुधायूं त बाबा इहो फ़इल छा हूंदो आहे। मिसाल तौरु असां ॿारनि खे चऊं त बाबा तव्हां सुबुह जो निंड मां उथिया आहियो ऐं हीअं स्कूल आया हो। हाणे इन्हनि सॼे अरसे में तव्हां रस्ते में कहिड़ा कहिड़ा कम कया? ॿारु तव्हांखे हिकु हिकु कमु ॻणे ॿुधाईंदो। ॿारु तव्हांखे ॿुधाईंदो, साईं असां ॾंदड़ू ॾिनोसीं। ॿारु असांखे ॿुधाईंदो, साईं असां मानी खाधीसीं। ॿारु असांखे ॿुधाईंदो त साईं असांजो काथो किताबु खयासीं, किताबु पढ़ियासीं। ॿारु तव्हांखे ॿुधाईंदो असां बस में वेठासीं, असां रिक्शा में वेठासीं। ॿारु तव्हांखे ॿुधाईंदो त असां मानी खाधीसीं, पाणी पीतोसीं। हाणे ॿारु जेके बि शयूं तव्हांखे ॿुधाईंदो वञे थो पियो, त इनजो मक़सदु आहे ॿारु तव्हांखे उहे कम ॿुधाए थो जेके हुन कया आहिनि। ठीकु आहे। हाणे उहे तव्हां बोर्ड ते नोट कंदा वेंदव ऐं तव्हांखे ब्रेन स्टार्मिंग जे हिन मरहले दौरान इहे शयूं सम्झ में आहिस्ते आहिस्ते सम्झ में ईंदियूं ऐं ॿार ताईं तव्हां उहो पहुचाईंदव त इहे जेके बि असां कम कयूं था उहे बेसिकली आहिनि फ़इल। हाणे इन फ़इल जा जेके क़िस्म आहिनि उहे घणा आहिनि, उहे असां फ़इल जा क़िस्म बि सम्झायूं था तव्हांखे त फ़इल जा घणा क़िस्म आहिनि ऐं पोइ उहे कीअं कीअं थींदा आहिनि, त उन जे हवाले सां बि असां सम्झायूं था तव्हांखे। अच्छा, हाणे असां फ़इल पढ़ियोसीं, जेके फ़इल जी वस्फ़ सम्झीसीं। हाणे असां पढ़ंदासीं फ़इल ऐं उनजा क़िस्म। ठीकु आहे। फ़इल ऐं उनजे क़िस्मनि ते अचण खां अॻु में हिकिड़ी नंढी असां एक्सरसाइज़ कयूं था, छाकाणि त असां फ़इल जे कॉन्सेप्ट खे सम्झण में कामयाबु थी विया आहियूं। हाणे हिकिड़ी एक्सरसाइज़ आहे त तव्हां जेके बि मूंखे ॿुधी रहिया आहियो, उहे तव्हां पंहिंजे नाले जे हर अखर मां तव्हां फ़इल ठाहींदो, माना कमनि जा नाला ठाहींदो। मिसाल तौरु जीअं एग्ज़ाम्पल तौरु मां तव्हांखे पंहिंजे नाले मां अखर ठाहे, मुंहिंजो नालो आहे सत्तार। ठीकु आहे। हाणे मुंहिंजे नाले में अखर आहे सीन, ते, अलिफ़ ऐं रे। ठीकु आहे। हाणे मुंहिंजे नाले मां जे सीन मां केतिरा ई तव्हां नाला ठाहे सघो था जेके कमनि जा नाला हुजनि। मिसाल तौरु मां ठाहियां थो सुम्हणु, सुम्हणु। ठीकु आहे। हाणे इहो फ़इल आहे। ठीकु। अहिड़ा तव्हां केतिरा ई बेशुमार लफ़्ज़ इन सीन सां ठाहे सघो था जेके फ़इल हूंदा। अच्छा, ते सां छा आहे?
ते सां मां ठाहियां थो तरण। तव्हां मां हर को पंहिंजे पंहिंजे नाले जे हर अखर मां को न को फ़इल ठाहे। अल्फ़ मां ठाहियां थो उॾरण। ठीकु आहे। हाणे हीअ जेके पाण नवां लफ़्ज़ ठाहियूं था इहे फ़इल आहिनि सभु। अच्छा, रे मां असां ठाहियूं था रोअण, इन मां तव्हां रुलण ठाहे सघो था, ॿिया केतिरा ई लफ़्ज़ ठाहे सघो था। ठीकु आहे। हाणे तव्हांजी हीअ एक्सरसाइज़ तव्हांखे कराइण जो मक़सदु इहो आहे त तव्हां पंजनि पंजनि नालनि जे हर हिकु अखर जी चीच पकिड़े के बि फ़इल ठाहियो। ठीकु आहे। अच्छा, हाणे हिते हिकिड़ी मां ॻाल्हि वाज़े कंदो हलां त हीअ जेको सुम्हणु आहे, सुम्हणु उथणु, इहे जेके लफ़्ज़ आहिनि बेसिकली इहे इस्म मस्दर सॾिबा आहिनि सिंधीअ में। ठीकु आहे। हाणे इहे जॾहिं असां जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं त पोइ इहो फ़इल जी सूरत वठी बीहंदा। मिसाल तौरु उथ, असां चवंदा न बाबा उथ, त इहो जेको उथ लफ़्ज़ आहे इहो फ़इल आहे। ठीकु। हाणे इहा हिन जी अमरी हालत आहे। सुम्ह, इहो जेको सुम्ह लफ़्ज़ आहे इहो अमरी हालत आहे, इहो फ़इल आहे। ठीकु। हाणे जॾहिं असां हिनखे चयो अदा उथियो, सुम्हियो, सुम्हंदो, उथंदो, हाणे हिन क़िस्म जा जॾहिं असां ईअं इन जा जुमिले में इस्तेमालु कंदासीं त ईअं जुमिला ऐं ईअं जेके इहे सुम्हण ऐं इस्म मस्दर मां पोइ इहे फ़इल जी सूरत वठी बीहंदासीं। इन जे करे इहा ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे त हीअ जेके बि इस्म मस्दर आहिनि उहे बेसिकली कमनि जा नाला आहिनि ऐं जॾहिं इहे पंहिंजे जुमिले में इस्तेमालु थींदा त पोइ इहे मिसाल रोअणु, रुनो, रो। ठीकु आहे। उथणु, उथियो, उथंदो। ठीकु आहे। त अहिड़े क़िस्म जा इहे जुमिले में ईअं इस्तेमालु थींदा आहिनि इहे लफ़्ज़। ठीकु आहे। हाणे असां अचूं था फ़इल जे कॉन्सेप्ट खे चिटो करण लाइ अञा बि हिकिड़ो ॿियो तव्हांखे तस्वीरुनि जे ज़रिए मां तव्हां खां जुमिला थो ठारायां। मिसाल तौरु हाणे हीअ तस्वीर आहे, हीअ तस्वीर तव्हां गौर सां ॾिसो, हीअ तस्वीर तव्हां गौर सां ॾिसो ऐं तव्हां सुञाणण जी कोशिशि कयो त हीअ तस्वीर कंहिंजी आहे। ऐं हिन में जेका तव्हांखे ॿारड़ी नज़र अची रही आहे, यकीनन हीअ ॿारड़ी जी तस्वीर आहे ऐं तव्हां सम्झंदा हूंदो त इहा ॿारड़ी छा करे रही आहे। तव्हां ॾिसो, इहा ॿारड़ी पींघ में लुड़ी रही आहे। ठीकु आहे। इहा ॿारड़ी छा करे रही आहे, पींघ में लुड़ी रही आहे। हाणे हीअ जेका ॿारड़ी कमु कहिड़ो करे रही आहे, तव्हां थोरो गौर कयो, हीअ कमु लुॾण जो करे रही आहे, पींघ में लुड़ी रही आहे। माना जेको लुॾण लफ़्ज़ आहे इहो छा थियो, इहो असां वटि फ़इल आहे, इनखे असां फ़इल चवंदासीं छो त इहो कमु आहे। राइट। हाणे असां अचूं था हिकिड़ी ॿी तस्वीर ते। हाणे हीअ तस्वीर ॾिसो तव्हां, हाणे हिन में बि तव्हांखे ॿारड़ी नज़र अची रही आहे। ॾिसो, हिकिड़ी ॿारड़ी आहे ऐं इनखे किताबु खयल आहे। इनखे छा खयल आहे, इनखे किताबु खयल आहे। अच्छा, हाणे पोइ ॿारड़ी छा करे रही आहे, तव्हां ॾिसो, ॿारड़ी किताबु पढ़ी रही आहे। छा करे रही आहे, पढ़ी रही आहे। ठीकु आहे। सवाल थो उभिरे हिन तस्वीर में ॿारड़ी छा करे रही आहे, त असांजो जवाबु अचे थो त पढ़ी रही आहे। पढ़णु इहो छा आहे, इहो कमु आहे। ठीकु आहे। हाणे हिन तस्वीर में पढ़णु, ॿार पढ़ण जो कमु करे थी त इन जे करे इहो फ़इल आहे। अहिड़ियूं खोड़ सारियूं तस्वीरूं असां हिक ॿिए खे ॾेखारे उन्हनि मां कम जा नाला पुछी सघूं था पिया। अचूं था हाणे हिन तस्वीर ते, ॾिसो तव्हां हिनखे, हीअ तस्वीर ॾिसो, हिकिड़ो ॿारु आहे, हीअ ॿारु आहे तस्वीर में। अच्छा, ॿियो छा थो तव्हांखे नज़र अचे, केक नज़र अची रहियो आहे तव्हांखे। ठीकु आहे। हाणे तव्हांखे ॿारु ऐं केक नज़र अची रहियो आहे। हाणे ॿारु छा करे रहियो आहे हिन तस्वीर में, इहो सवाल आहे पंहिंजी जाइ ते। त तव्हां चवंदो साईं ॿारु केक खाई रहियो आहे। हाणे जेको खाई रहियो आहे या जेको खाइण जो कमु आहे इहो आहे फ़इल। हिन में फ़इल कहिड़ो आहे, खाइणु। ॿारु केक खाई रहियो आहे। ठीकु आहे। अच्छा, हाणे हीअ तस्वीर तव्हां ॾिसो, आख़िरी तस्वीर छा आहे हिन में छा आहे ॾिसो, हिन में घोड़ा तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। छा नज़र अची रहियो आहे, घोड़ा। अच्छा, हाणे इहो घोड़ा छा करे रहिया आहिनि, थोरो गौर कयो, इहे ड्रोड़ी रहिया आहिनि। ठीकु आहे। घोड़ा कहिड़ो कमु करे रहिया आहिनि, हिन में इहे ड्रोड़ी रहिया आहिनि। ठीकु आहे। त ही 4 तस्वीरूं, उन्हनि 4 तस्वीरुनि में असां कमनि जा नाला बि ॻोल्हियासीं ऐं असां अञा कॉन्सेप्ट असांजो चिटो थी वियो हूंदो त कमु आहिनि छा, फ़इल आहे छा, फ़इल जी वस्फ़ तव्हां पढ़ी। हाणे असां अचूं था त फ़इल जा क़िस्म घणा आहिनि। ठीकु आहे। तव्हांजे ज़हन में कहिड़ो तसवर अचे थो त फ़इल जा घणा क़िस्म आहिनि, घणा, 2। ठीकु आहे। फ़इल जा घणा क़िस्म आहिनि, फ़इल जा 2 क़िस्म आहिनि। ठीकु आहे। घणा क़िस्म आहिनि फ़इल जा, 2। ठीकु आहे। हाणे कहिड़ा कहिड़ा आहिनि, अचो त इहो पढ़ूं। फ़इल लाज़मी। ठीकु आहे। ॿियो आहे फ़इल मुतअदी। इंतहाई अहम कॉन्सेप्ट आहे, हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। हाणे पाण सादी वस्फ़ मां ॿाहिरि निकिरी आया आहियूं ऐं असां फ़इल जा क़िस्म सम्झी रहिया आहियूं। फ़इल लाज़मी ऐं फ़इल मुतअदी, फ़इल जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ो आहे फ़इल लाज़मी, ॿियो आहे फ़इल मुतअदी।
हाणे अचो त सभ खां पहिरियां फ़इल लाज़मीअ खे सम्झूं त इहो आहे छा। हीउ जेको फ़इल लाज़मी आहे इहो इनखे चइबो छा आहे, इहो छाखे चइबो आहे फ़इल लाज़मी। इन जी वस्फ़ सादी आहे त उहे फ़इल जेके पंहिंजे फ़ाइल सां लाॻापो रखनि, उहे फ़इल जेके पंहिंजे फ़ाइल सां लाॻापो रखनि त उन्हनि खे फ़इल लाज़मी चइबो आहे। छा चइबो आहे उन्हनि खे? फ़इल लाज़मी। इहे फ़इल छा हूंदा आहिनि? इहे सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइल सां लाॻापो रखंदा आहिनि। माना हिन क़िस्म जे जुमलनि में नंढा जुमला हूंदा आहिनि ऐं उन में सिर्फ़ु फ़ाइल हूंदो आहे ऐं फ़इल हूंदो आहे। जीअं मिसाल तौरु आहे सिज उभरियो। हिकिड़ो लफ़्ज़ आहे, हिकिड़ो जुमिलो आहे सिज उभरियो। सिज छा आहे? फ़ाइल आहे। ठीकु आहे, सिज छा आहे? फ़ाइल आहे ऐं उभरियो आहे फ़इल। माना हीउ जेको उभरण वारो कमु आहे उहो कंहिं कयो आहे? उहो कयो आहे सिज। माना हाणे हिते को टियों माण्हू कोन्हे, टी का शइ कोन्हे, सिर्फ़ु सिज आहे ऐं उभरणो आहे। माना फ़इल उभरियो पंहिंजे फ़ाइल सां लाॻापो रखे थो, ओनली सिर्फ़ु फ़ाइल सां। ठीकु आहे, त हिन क़िस्म जा जेके बि जुमिला हूंदा ऐं इहो सवाल ईंदो त बाबा हीउ कहिड़े क़िस्म जो जुमिलो आहे, त चइबो साईं इहो फ़इल लाज़मीअ जो जुमिलो आहे, जंहिंमें फ़ाइल ऐं फ़इल हूंदा आहिनि सिर्फ़ु, बसि टी का शइ न हूंदी आहे। राइट। हाणे अहिड़े क़िस्म जा जुमिला मिसाल तौरु असां चऊं था उस्ताद आयो, उस्ताद आयो। हाणे इन में बि छा आहे? इन में बि हिकिड़ो उस्ताद आहे, ॿियो आयो आहे। माना हिकिड़ो फ़ाइल आहे, ॿियो अचण जो कमु आहे। माना हीउ आयो लफ़्ज़ हिन उस्ताद सां कनेक्ट रखे थो, फ़ाइल सां कनेक्ट रखे थो, इनजे करे इहो फ़इल लाज़मी आहे। टी का बि शइ कोन्हे। अहिड़े ई क़िस्म जा मिसाल जुमिला असां ॿिया ठाहियूं। मिसाल तौरु असां चऊं था जहाज़ उॾामियो। ठीकु आहे, जहाज़ उॾामियो। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो जुमिलो असां ठाहियोसीं जहाज़ उॾामियो। उन में सिर्फ़ु जहाज़ फ़ाइल आहे ऐं उॾामियो छा आहे? इहो आहे फ़इल। हाणे इहो उॾामियो जेको आहे इहो छा आहे? फ़इल लाज़मी आहे, छो त इहो पंहिंजे फ़ाइल सां लाॻापो रखे थो। अहिड़ो चोथों जुमिलो असां ठाहियूं। मिसाल तौरु असां चऊं था रेल वई। ठीकु आहे, हिकिड़ो जुमिलो आहे रेल वई, बाबा रेल वई। हाणे इन में रेल फ़ाइल आहे ऐं वई फ़इल आहे, फ़इल लाज़मी। हाणे अहिड़ा 4 जुमिला मां तव्हांखे फ़इल लाज़मीअ जा ॿुधाया। हाणे तव्हां सोचो ऐं अहिड़ा घटि में घटि तव्हां मां जेके बि मूंखे ॿुधी रहिया आहियो, घटि में घटि 5 फ़इल लाज़मीअ जा जुमिला ठाहे मूंखे ॾेखारियो। 5 जुमिला तव्हां ठाहींदव त तव्हांजो कॉन्सेप्ट अञा चिटो थी वेंदो। अहिड़ा फ़इल जेके सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइल सां लाॻापो रखनि, उनखे असां फ़इल लाज़मी चवंदा आहियूं। ठीकु आहे, त हाणे असां फ़इल लाज़मीअ खां पोइ ईंदासीं फ़इल मुतहदीअ ते। अच्छा, फ़इल लाज़मी जेका आहे उनजी हिकिड़ी निशानी आहे त इन में सिर्फ़ु फ़इल ऐं फ़ाइल हूंदा आहिनि, बसि इन में मफ़ऊल न हूंदो आहे। ठीकु आहे, त हाणे मफ़ऊल छा आहे इहो तॾहिं असां सम्झंदासीं जॾहिं असां फ़इल मुतहदीअ ते ईंदासीं। हाणे असां फ़इल मुतहदी सम्झंदासीं। अच्छा, हाणे असां पढ़ंदासीं फ़इल मुतहदी। फ़इल लाज़मी जो कॉन्सेप्ट तव्हांजो क्लियर थी वियो। हाणे अचूं था त फ़इल मुतहदी आहे छा, हिनखे सम्झणु इंतिहाई अहम ज़रूरी आहे तमामु। ठीकु आहे, हाणे फ़इल मुतहदी उनखे चवंदा आहियूं अहिड़ा फ़इल जिन में फ़इल सां गॾोगॾु फ़ाइल सां गॾोगॾु मफ़ऊल बि हुजे। हीउ लफ़्ज़ मफ़ऊल तव्हां ॿुधो हूंदो, तव्हां अॻु जे क्लास में पढ़ी आया आहियो। मफ़ऊल माना उहो लफ़्ज़ जंहिं ते फ़इल जो कमु, माना कम जो असरु थिए, कम जो असरु थिए। ठीकु आहे, माना जंहिं ते कम जो असरु थिए। ठीकु आहे, हाणे उहे छा आहिनि? मिसाल तौरु हाणे फ़इल लाज़मी फ़इल मुतहदी जो जुमिलो ठाहियूं था। ठीकु आहे, छोकिरीअ किताब पढ़ियो। हाणे जेकॾहिं असां चऊं छोकिरीअ पढ़ियो त इहो फ़इल लाज़मी थी वेंदो, पर हाणे असां चऊं था छोकिरीअ किताब पढ़ियो। छा पढ़ियो? छोकिरीअ किताब पढ़ियो। हाणे जेको हीउ किताब आहे इहो मफ़ऊल आहे। इहो छा आहे? इहो मफ़ऊल आहे, छो त छोकिरीअ जे पढ़ण जो जेको कमु आहे उनजो जेको असरु थियो आहे उहो हिन किताब ते पियो आहे। छोकिरीअ जे पढ़ण जो असरु कंहिं ते थियो आहे? किताब ते थियो आहे, त माना किताब मफ़ऊल आहे। हाणे हिन क़िस्म जे जुमिले में फ़ाइल बि अची वियो, फ़इल बि अची वियो ऐं मफ़ऊल बि अची वियो। हिन में ही टई हिसा कवर थींदा। हिन क़िस्म जा जेके बि जुमिला हूंदा उन में फ़ाइल फ़इल ऐं मफ़ऊल टई कवर थींदा।
हिन क़िस्म जे जुमलनि खे असां चवंदासीं त इहो आहे फ़इल मुतहदीअ जो जुमिलो। हाणे अहिड़ा केतिरा जुमिला असां ठाहे सघूं था? उस्ताद सबक़ पढ़ायो, ठीकु आहे, अमजद क्रिकेट खेॾी, राइट। चौथों जुमिलो असां ठाहियूं था अम्मा मानी पचाई, ठीकु आहे। हाणे ही 4 असां जुमिला लिखिया आहिनि। घणा? 4 जुमिला लिखिया आहिनि। हाणे उस्ताद सबक़ पढ़ायो, सबक़ मफ़ऊल आहे, पढ़ायो फ़इल आहे ऐं उस्ताद फ़ाइल आहे। हाणे 3 शयूं कवर थियूं। जीअं असां तव्हांखे ॿुधायोसीं फ़इल मुतहदीअ में इहे 3 शयूं कवर थींदियूं। हिन क़िस्म जे जुमिलनि में फ़इल, फ़ाइल ऐं मफ़ऊल 3 हूंदा आहिनि। उस्ताद सबक़ पढ़ायो, अमजद क्रिकेट खेॾी, अमजद खेॾण जो कमु कयो, पर छा खेॾई? क्रिकेट खेॾई। अमजद खेॾण जो कमु कयो, हीउ खेॾण जो जेको कमु आहे उहो क्रिकेट ते असरअंदाज़ थियो, हिन जे करे हीउ मफ़ऊल आहे। अमजद क्रिकेट खेॾी। हाणे हीउ जुमिलो जेकॾहिं तव्हां खां केर बि पुछे त छा आहे त तव्हां चवंदव बाबा हीउ फ़इल मुतहदीअ जो जुमिलो आहे, ठीकु आहे। ऐं अम्मा मानी पचाई, अम्मा मानी पचाइण जो कमु कयो, अम्मा पचाइण जो कमु कयो, पचाई, पचाई लफ़्ज़ जेको आहे फ़इल आहे, मानी मफ़ऊल आहे, अम्मा फ़ाइल आहे। त इहो छा थियो? अम्मा मानी पचाई, हीउ फ़इल मुतहदीअ जो जुमिलो आहे। हाणे अहिड़ा 4 जुमिला मूं तव्हांखे पढ़ी ॿुधाया, सेखारिया। हाणे तव्हां केतिरा ई जुमिला ठाहे सघो था। तव्हां हिन मां फ़इल मुतहदीअ जा बेशुमार जुमिला ठाहे सघो था। असां तस्वीरूं सवेर मां तव्हांखे ॾेखारियूं। हाणे हिननि तस्वीरुनि में तव्हां ॾिसो, हिन में तव्हां जॾहिं जुमिलो ठाहींदव त हिन में 4 ई शयूं कवर थी वेंदियूं। छोकिरी पींघ में लुॾे थी, लुॾे थी छा में? पींघ में। पींघ मफ़ऊल आहे, हीउ फ़इल मुतहदीअ जो जुमिलो थी वियो। जेकॾहिं असां फ़इल लाज़िमीअ जो ठाहींदासीं त हिन में चवंदासीं छोकिरी लुॾी, बसि पींघ में जो ज़िक्र न ईंदो। छोकिरी लुॾी त माना फ़इल लाज़िमी, छोकिरी पींघ में लुॾी त माना फ़इल मुतहदी। हाणे अचो हिन ते था अचूं। किताब पढ़ियो, ठीकु आहे, छोकिरीअ किताब पढ़ियो। हाणे छोकिरीअ छा पढ़ियो? किताब पढ़ियो, त इहो फ़इल मुतहदीअ जो जुमिलो थी वियो। पर जेकॾहिं मां चवां त छोकिरीअ पढ़ियो त इहो फ़इल लाज़िमीअ जो जुमिलो थी वियो, राइट। हाणे इहो बुनियादी फ़र्क़ु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हाणे ॾिसो, ही छोकिरे केक खाधो, ठीकु आहे। हाणे मां जेकॾहिं चवां छोकिरे खाधो त पोइ इहो फ़इल लाज़िमी थी वियो। पर छोकिरे छा खाधो? केक खाधो। छोकिरे केक खाधो, इहो फ़इल मुतहदीअ जो जुमिलो थियो, ठीकु आहे। हाणे हिन तस्वीर में बि बिल्कुलु ईअं ई आहे। घोड़ा ड्रोड़िया, जॾहिं असां चऊं था घोड़ा ड्रोड़िया त इन जो मक़सदु आहे त इहो फ़इल लाज़िमीअ जो जुमिलो आहे। पर जॾहिं असां चऊं था त घोड़ा मैदान ते ड्रोड़िया त इहो फ़इल मुतहदीअ जो जुमिलो थी वियो। हाणे इहे बेसिक कॉन्सेप्ट तव्हांजे लाइ तमामु ज़रूरी आहिनि सम्झणु। ऐं मां सम्झां थो पियो त फ़इल ऐं फ़इल जा क़िस्म ऐं फ़इल लाज़िमी ऐं फ़इल मुतहदी मिसालनि समेत तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। ऐं असां वरी कंहिं ॿिए ग्रामर जे मौज़ूअ ते या कंहिं ॿिए थेमेटिक एरियाज़ ते असां इन ते वरी तव्हां सां को ॿियो सब्जेक्ट खणी, ॿियो को मौज़ू खणी हाज़िर थींदासीं। तेसिताईं अला भाई।